सठ मेल में सिंध एजुकेशन फाउंडेशन के सहकार से स्कूलन में ॿारनि जी दाख़िला वधाइण लाइ जागीरता रैली निकती। फाउंडेशन स्टडीज हाई स्कूल पारां वालिदैन ऐं ॿारनि में पढ़ाई की अहमियत ऐं तालीम के आम करण लाइ रैली कढी वई। वधीक ॾिसूं था दोस्त अली मेहर जी हिन रिपोर्ट में। सदाम संडारी फाउंडेशन स्कूल पार्टनर सिंध एजुकेशन फाउंडेशन जी तरफ़ खां रैली कढी आहे। इन रैली जो मक़सद है कि ॿार स्कूल खां ॿाहिर आहिनि उन्हनि जे एडमिशन के हवाले से सिंध एजुकेशन फाउंडेशन हाई स्कूल इंजीनियर करीम बख्श की तरफ़ खां ये जागरूकता मुहिम हलाई वही है। इन जो मक़सद है कि ॿार स्कूल खां ॿाहिर उनके दाख़िल कराए उनके तालीम के जेवर से आरास्ता कयो वञे ऐं उनके तालीम जारी वञे। तो सिंध एजुकेशन फाउंडेशन हिकिड़ो मक़सद खणी आई है जिन इलाइक़नि में ॿार जेको स्कूल खां ॿाहिर आहिनि उन्हनि खे स्कूल में आणे ऐं उनखे बहितर खां बहितर ऐं मयारी तालीम ॾियारे सघिजे फ्री ऑफ कास्ट। तमाम बेहतरीन कोशिश है उस्तादन जी सभिनी इंजीनियर अब्दुल करीम डायरी साहब के स्कूलन की इतने ओड़े पाड़े के सुजाग और तालीम से मायल करण के लिए तमाम बेहतरीन कोशिश सुजागी मुहिम कढी अथनि। तमाम बेहतरीन तालीम के लिए सभिनी पाड़े वारनि के सभिनी के सोचण खपे पंहिंजे नंढनि ॿारनि खे नंढड़नि खे स्कूल मोकिलणु खपनि। तालीम हूंदी तो सुजागी ईंदी, तालीम न हूंदी तो सभिनी जो ख़ैरु जो रैली जो मक़सद है वो इन इलाइक़े वारनि खे इहो मैसेज ॾियणो आहे उहे ॿार जेके तालीम खां महरूम आहिनि या वांझियल आहिनि घरनि में वेठा आहिनि उन्हनि खे मैसेज ॾियणो आहे त वधि खां वधि उन्हनि खे स्कूल मोकिलीनि त जीअं उहे स्कूल में तालीम पिराए ऐं पंहिंजो मुस्तक़िल रोशन करे सघनि ऐं पंहिंजो वतन संवारे सघनि। वॾी महिरबानी। में जो मुनक़िद कयो वियो आहे इन जो मक़सद आहे त पंहिंजे गुलाब जहिड़े ॿारनि खे इन स्कूल में दाख़िला करायो ऐं इन स्कूल में छॾियो जीअं उहे पंहिंजो मुस्तक़बिल संवारे सघनि ऐं असांजे मुल्क जी तरक़ी थी सघे। तालीमी जागरूकता रैली है यो FS इंजीनियर करीम बख्श डायरी की तरफा जो है सो कढियो वियो है। इन जो मक़सद है जेके ॿार जो है सो घरनि में या होटलुनि ते कम था कनि वालिदैन के असां रिक्वेस्ट कंदासीं तो उन्हनि खे जेको आहे स्कूलनि में दाख़िल कराए एक सुठी आला तालीम जो है सो मुफ़्त में सिंध एजुकेशन जे सहकार सां जो है सो प्रोवाइड किया तो वञे। तालबो है त असां स्कूल तालीम ॿियनि ॿारनि लाइ असां निकिता आहियूं जेके भी ॿार स्कूल नथा अचनि ईअं मां चारींदा घुमंदा वतन था असां उन्हनि खे चवणु चाहियूं था त स्कूलनि में दाख़िला वठनि ऐं पढ़नि। कढण जो इहो मक़सद आहे त वालिदैन जेके आहिनि उहे पंहिंजे बचड़नि खे इल्मु सेखारीनि। ईअं असां नथा चवंदा रुगो फाउंडेशन असिस्टेड स्कूल में इल्मु सेखारीनि पर न जेको बहितर स्कूल हुजे उन में उन्हनि खे तालीम पिराइनि। ॾियण जो इहो मक़सदु आहे त जेके ॿार ॻोठ में रुलनि बि था उहे दाख़िला वठनि कंहिं बि स्कूल में ऐं पंहिंजो असांजो मुल्क खे संवारे। जेकी असां रैली कढी आहे इहो असां वालिदैन खे अपील कयूं था त उहे पंहिंजे ॿारनि जे मुस्तक़बिल लाइ उहो स्कूल ॿारनि खे स्कूल मोकिले। टीम सां गॾु दोस्त अली मेहर कोशिश डिजिटल 60 मेल।